कंबर जे ॻोठ रामती जे रहवासियुनि वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ ट्रैक्टर ट्रालियुनि ते चढ़ी कंबर लाड़काणो रोड ते धरणो हणी रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं क़तारूं बीहजी वयूं। उन मौक़े ते बहराम चांडियो, मोहम्मद आज़म हुल्लियो, जावेद चन्नो, दिलबर चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त महीनो अॻु हथियारबंद फोरू ॻोठाणनि जावेद चन्नो ऐं दिलबर चांडियो खां 2 मोटरसाइकिलूं ऐं $1.5 लख रुपया रोक रक़म फुर कया। थाणे ते रिपोर्ट बि दाख़िल कराई पर पुलिस का बि कार्रवाई न कई। पुलिस कूड़ा दिलासा ॾींदी रही पर जवाबदार गिरफ़्तार करे न सघी। बदअमनी सबबि असीं रातियूं जाॻे गुज़ारे रहिया आहियूं, जॾहिं त पुलिस अघूर निंड सुतल आहे। हिननि अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म ऐं गाॾियूं वापसि कराए परेशानियुनि खां बचाए इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मित्तल कोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशश डिजिटल, कंबर शदाद कोट।